अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमाइन। सुभान अल्लाह। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। सुभान अल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन अरादल आखिरत वसअ लहा सअयहा वहुवा मुमिन सुभान अल्लाह। फ़उलाइक कान सअयुहुम मशकूरा। सुभान अल्लाह। वक़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही अजमाइन। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वे मंद भोर वे मंद भोर वाका कर को बसो सुभान अल्लाह। वे मंद भोर में वाका कर को बस बानी बारो चल जी गोली छद मकसो। सुभान अल्लाह। छो त डोरण मजा डसो पमदी नेठ पुनल जो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह।
छो त कूड़ियूं पुछन के कूड़ियूं पुछन के अदा हो तो न पुछे हिकड़ी जंहिंजो पुनल साण पे सित पाणी थींदियूं पधरियूं सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामिईन किराम, मुझे सुहिणे कलीम रब जे ज़ात जा अणगणिया एहसान जंहिं मुझे सुहिणे कलीम रब तव्हां असां गुनहगारनि खे अॼु पंहिंजे ज़िक्र वारी महबूब जे दुरूद वारी महफ़िल में अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई। सुभान अल्लाह। जंहिं करीम रब तव्हां सां गुनहगारनि खे अॼु पंहिंजे ज़िक्र जे लाइ मुंतख़िब फरमायो आहे, इंशाअल्लाह ताला वो मुझो सुहिणो करीम रब तव्हां सां जे हाज़िरीअ खे पंहिंजी बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूलियत जो दर्जो अता फरमाईंदो। आमीन। ॻोठ मोहम्मद ईसा भट्टी जे अंदर नौजवान दोस्तनि मोहतरम ज़ुल्फ़कार अली भट्टी, मुजाहिद अली भट्टी, मलक मेहरबान भट्टी ऐं उन जा बिरादर ऐं असांजो प्यारो दोस्त मोहम्मद एहसान भट्टी, इन्हनि दोस्तनि गॾिजी कावशुनि सां अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल खे सजायो आहे। मौज़ू आहे हिन महफ़िल जो फ़िक्र आख़िरत ऐं इंतहाई ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे जो इन्हनि दोस्तनि पंहिंजे बचड़नि जे सुन्नत तोहर जो नियत ऐं इरादो बि इहो कयो आहे त राति जो अल्लाह जे सुहिणे क़ुरान मुंहिंजे मिठड़े महबूब मुस्तफ़ा जी पाक फरमान जी महफ़िल हले, सुबुह जो ख़ुशबीअ में उन बचड़नि जो तोहर थी वञे, अल्लाह बि राज़ी थिए, अल्लाह जो मिठड़ो महबूब बि राज़ी थी वञे। सुभान अल्लाह। दुनिया जे अंदर मुझा मुसलमान भाइरों ॾिसो पिया त पूरी दुनिया में पाकिस्तान हुजे या बाक़ी दुनिया अजीब किस्म जी हिक बेचैनी जी लहर पैदा थी चुकी है। हिन वक्त जेके दुनिया जा तरक्की याफ्ता ममालिक सरजन था, जन जा मिसाल तव्हां सां ॾींदा हुयासीं, अवां ॾिसो त उन्हनि मुल्कनि जे अंदर बि अजीब हिक बेचैनीअ वारी कैफ़ियत आहे। असां पंहिंजे इलाइक़े ऐं पंहिंजे वतन अज़ीज़ ऐं पंहिंजे सोणी सिंध पंहिंजे गिरदो नवाह जे हालात खे आलो रखूं, मिटनि में था वञूं त मिट परेशान, दोस्तनि में था वञूं त दोस्त परेशान, जंहिं वटि बि 5 मिंट वेहो सवाइ दुखनि जी ॿी का ॻाल्हि आहे ई कान। इहा ॻाल्हि जाई आहे या न? बेशक बेशक साईं बेशक। ईअं थो महसूस थिए त ख़ुशियूं मोकिलाए वयूं आहिनि। आख़िर छो? सिज बि उहो ई आहे, चंड बि उहो ई आहे, आसमान बि उहो ई आहे, ज़मीन बि उहा ई आहे,
खालिक कायनात भी ओहिया। सुनो इमामुल अंबिया खातमुन नबिय्यीन वल मुरसलीन मदीने जो महबूब भी ओहिया। अल्लाह जो कुरान करीम भी ओहिया। इंसान जात भी ओहिया। जमीन भी फसल दे पई अल्हम्दुलिल्लाह। अगे का अगरा फसल दे पई। अगे जे कदे एकड़ 20 मण दींदो त हाणे 60 मण 80 मण पियो दे। मुसलमानों अफला यतदब्बरून अलकुरआन अम अला कुलूबिन अकफाहा। असां अल्लाह जे कुरान करीम में सोचण समझण गौर करण छॾे ॾिनो आहे। कल्बन जे मथां ताला लॻी विया। इन शइ खे त हर कोई महसूस करे रहियो आहे त हालात मुनासिब कोन्हनि। बेचैनी वधी वई आहे, बेआरामी वधी वई आहे। जंहिं वटि पहुचो था त रुॻी परेशानियां। वञो कारोबारीअ सां मिल, चवे थो टैक्स एतिरा आहिनि जो कुझु बचे ई कोन थो, हालांकि बैंक में करोड़ पिया आहिनि। वञो हारीअ वटि, उन खां पुछ, चवे थो कलर एतिरो महांगो आहे, डीज़ल एतिरी महांगी आहे, कुझु बचे ई कोन थो, हालांकि वञ त घर में अन्न जी पली भरी पई आहे। वञ ज़मींदार खां पुछ, उहो चवे थो जिन्सनि जो रेट कोन्हे। मुलाज़िम खां पुछ, उहो चवे थो पघार में पूरी कोन्हे। आखिर मामिलो छा आहे? बेशक हकीकत आहे साईं। इहो सवाल ऐं इन जो जवाब खणी अॼु हे सजण साईं जो दरड़े जो गुहारीदार फ़कीर हिते पहुतो आहे। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह ताला याद रखो मुंहिंजा दोस्तो, हर शइ जो हल मौजूद आहे। बेशक तव्हां असां दुनिया ते थोड़ी जेकॾहिं नज़र कंदासीं, मामिलो सॼो सम्झ में अची वेंदो। जॾहिं असांजी बेचैनी, जंहिं वटि वञ उहो बेचैन, जंहिं वटि वञ उन जी दाह। आख़िर इन जो हल छा आहे? जी मुंहिंजा दोस्त, उन जो हल छा आहे? जो उन जो हल अल्लाह जो पाक क़ुरान करीम मौजूद आहे। सुभान अल्लाह। बेशक असां घरनि में सजाए रखियो आहे। जेतिरी हिते जमायत वेठी आहे, कोई बि अहिड़ो घर न हूंदो जंहिंमें रब जो क़ुरान मौजूद न हुजे। बेशक अल्लाह जो क़ुरान मौजूद आहे, मगर क़ुरान करीम जे लाइ असां वटि टाइम मौजूद कोन्हे। हकीकत आहे साईं, बिल्कुल। क़ुरान करीम खे ॾिसण जे लाइ टाइम कोन्हे, पढ़ण जे लाइ टाइम कोन्हे, सम्झण त अञा परे जी ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजा मुस्लमान यादि रखी छॾिजां, अल्लाह तबारक व तआला जो निज़ाम कुदरत जेको आहे उहो हक़ीक़त ते मबनी आहे। इंसान तूं केॾी बि तरक़ी कर, लेकिन यादि रखी छॾ, इंसान खे अल्लाह पैदा फरमायो आहे मिटीअ मां, ऐं इन मिटीअ जी इहा इज़त अज़मत शान ऐं वॾाई आहे। उनखे केॾो बि ताक़त सां मथे उछला, लेकिन मथे रहंदी कान, मोटी वरी हेठि ईंदी आहे। बेशक छो त मिटी आहे, छो त मिटी आहे। सोचण जे लाइ तोखे जुमिलो पियो ॾियां। ॿी बाहि आहे, केतिरो बि हेठि ॿार पर जवाब ॻाल्हाईंदा जो पर मथे वेंदी। हाणे फ़ैसिलो तोखे करणो आहे, मिटीअ जी पैदाश आई या बाहि जी? सोची समझी पोइ जवाब ॾियो, मिटीअ जी पैदाश आहियूं या बाहि जी? जेकॾहिं मिटीअ जी पैदाश आहियूं त पोइ असां मां उहा ख़ुसूसियत ख़तम छो थी वई आहे? हकीकत आहे। नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि ते झेड़ो, नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि ते बेसब्री, नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि ते हमराह वठण मां ज़ोरियत। जीअं बि छॾाइण वारा तीअं हमराह वञे तेज़ थींदो। जानी ईअं न कर, इहो कमु त बाहि जो आहे। बेशक इहो कमु त बाहि जो आहे, इहो कमु मिटीअ जो त कोन्हे। को मिटी त बुरदबार आहे। ॾे ख़बर, अॼु हिन ते मथां वेठा आहियूं तॾहिं बि ख़ामोश आहे, सुभाणे गोबल खणी हलाईंदे तॾहिं बि ख़ामोश आहे, परीहं पोदर खणी अचे बीहंदे तॾहिं बि ख़ामोश आहे। चीरे फाड़े मिटीअ खे, पर जे न वरी थधड़ो पाणी ॾिनईसि को छिड़ियो हिकिड़ो दफ़ो त वरी अहिड़ा गुल कढे ॾींदई, अॻियां सभई सूर मिटी भुलाए छॾींदी आहे।
इहा अल्लाह जे ज़ात बाबरकात ख़ुसूसियत ॾिनी आहे ऐं इंसान तोखे छा थी वियो आहे बाहि अहिड़ी आहे जंहिंखे केतिरो बि साइड ते रख पर परे हूंदे तॾहिं बि साड़ींदी जेका शइ वेझी वेंदी तंहिंखे बि जलाईंदी बाहि आहे हेठि विझी मथे विधी तूं असां बाहि जी न मिटीअ जी पैदाश असां तो पंहिंजे हक़ीक़त खे सिधी सी सम्झ में अचण वारी ॻाल्हि आहे त जेको धन पंहिंजे धनार खे छॾे ॾींदो आहे यादि रखो पोइ उहो धन कॾहिं हारीअ जूं लठियूं खाईंदो आहे कॾहिं कंहिं गिदड़ जे वर चढ़ी वेंदो कॾहिं कंहिं भगड़ जे वर चढ़ी वेंदो महफ़ूज़ ऐं सलामत उहो धन हूंदो आहे जेको पंहिंजे धनार जे इशारे सां हलंदो आहे बेशक सुभान अल्लाह जेकॾहिं धनार जे इशारे सां हलण वारो धन ग़लतीअ में ड्रोड़ी कंहिंजे फसल में बि पइजी वियो धनार देर कोन कंदो हारी डंडो खणी ईंदो अॻियां हथड़ा ॿधी चवंदो ही बेज़ुबानो मुंहिंजी ग़लती आहे बेशक हे बेज़ुबानो आहे मुंहिंजी ग़लती आहे डंडे खां बची वेंदो ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ अल्लाह जी ज़ात बाबरकात जा बानड़ा अचो त इन हक़ीक़त खे सम्झूं हे जेतिरियूं बि गाॾियूं तव्हांजे साम्हूं बीठियूं आहिनि मोटरसाइकिल आहे रिक्शो आहे कार आहे इहे कंपनीअ जूं ठहियलूं आहिनि ॻाल्हाईंदा ईंदो मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी छो त मां थकल न आहियां दोस्तनि खे चवंदो आहे त ईअं तव्हां थोरो सुकून जे महीननि में प्रोग्राम रखो रब जे क़ुरान जूं लोलियूं ॾियूं त असां मदीने जूं हली ॿोलियूं ॿुधूं ये जेतिरियूं बि गाॾियूं ठहियलूं आहिनि इहे कंपनीअ ठाहियूं आहिनि पर तव्हांखे ख़बर आहे त न गाॾियुनि सां गॾु हिकिड़ो किताब जो ज़रूर ईंदो आहे हर कंपनी पंहिंजे गाॾीअ सां गॾु सुजुकीअ वारा पंहिंजो किताब जो ॾींदा न होंडा वारा पंहिंजो किताब जो ॾींदा हर गाॾीअ सां गॾु हिकिड़ो किताब गॾु ईंदो आहे उन किताब जो मतिलबु छा आहे त जेकॾहिं हिन गाॾीअ खे हिन किताब जे हिदायतुनि जे मुताबिक़ हलाईंदे त तोखे कॾहिं बि झंग में मुश्किल खे मुंहुं ॾियणो कोन पवंदो जेकॾहिं हिन गाॾीअ जो आयल हिन कंपनीअ जे हुकुम जे मुताबिक़ मटाईंदे जेकॾहिं हिन गाॾीअ जो फ्यूल हिन कंपनीअ जे मुताबिक़ कंदे हिन जी देखभाल कंदो ईंदे त तोखे तकलीफ़ कान ईंदी ओ मुंहिंजा जानी ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ जेकॾहिं हिन लोह जे टुकड़े ठाहण वारे बि पंहिंजे उन किताब जे खां सवा गाॾी कान बनाई आहे त मुंहिंजे सुहिणे करीम रब हेॾो ख़ूबसूरत इंसान छा बिना किताब जे बनायो सुभान अल्लाह बेशक हकीकत तोखे मुंहिंजे करीम रब मुझे सुहणे करीम रब दुनिया में मोकलण सां गॾु तोखे मुंहिंजे करीम रब हिकिड़ो किताब गॾु अता फरमायो बेशक उन किताब जो नालो क़ुरान करीम सुभान अल्लाह उन किताब जो नालो क़ुरान करीम आहे हे जेका 5-6 फुटनि जे हेतु जो मुंहिंजो जिस्म आहे हिकिड़ी गाॾी आहे हिन गाॾीअ खे मुकमिल हलाइण जे लाइ हिन जे पुर्ज़े जो ज़रे जो ज़िक्र हे तुंहिंजी दिलि कीअं हलंदी तुंहिंजा आंडरा कीअं हलंदा तुंहिंजा फिफड़ कीअं हलंदा तुंहिंजी नज़र कीअं सलामत रहंदी सभु कुझु उन क़ुरान में मौजूदु आहे अल्लाह रुॻी क़ुरान न ॾिनो पर उन क़ुरान खे पढ़ी ऐं पढ़ाइण वारो महबूब मुस्तफ़ा रब मेहरबान भी अता सुभान अल्लाह अल्लाह जो क़ुरान भी मौजूद आहे अल्लाह जो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मुकम्मिल हयात तय्यबा हसनन जी सीरत मुबारक मौजूद आहे ऐं पोइ बि तूं असां भटकी रहिया आहियूं इहा सिधी से निशानियां त जेको धनार जी कचर छॾे ॾींदो आहे उहो ई दर दर ते भटकंदो बेशक अॻियो जुमिलो तव्हां थोरो दुरूद पढ़ो त नंढनि ॿारनि खे कंहिं मुंहं सां करे वठनि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
अदा तवज्जो है के बाड़ा पढ़े सेठ थी वेंदा अजीजा ने मन अर्ज पे कयो त एक बीमार महसूस करे थो त मां बीमार थियो हां बेशक खबर नथी पएस त मूंखे बीमारी कहिड़ी आहे इहाब जॾहिं ख़बर नथी पएस त मूंखे बीमारी कहिड़ी आहे त उनखे इलाज जी बि यकीनन ख़बर कान्हे त हिन जो इलाज कहिड़ो आहे तवज्जो इएं धुके ते चए त बस मां पंहिंजो इलाज पाण थो कयां ॿियो ख़बर इहो चङो भलो थींदो या अञा पंहिंजे पाण खे मुसीबत में विझंदो थोरो जवाब ॾींदा अचूं अन्या पंहिंजे पाण मुसीबत में बीमार थियो आहे बेशक ख़बर कान अथसि त मूंखे बीमारी कहिड़ी आहे जंहिंखे बीमारीअ जी तशख़ीस न आहे उनखे इहा ख़बर कीअं पवंदी त हिन बीमारीअ जो इलाज कहिड़ो आहे न मर्ज़ जी ख़बर अथसि न मर्ज़ जे इलाज जी ख़बर अथसि पर इन ॻाल्हि ते ज़िद कयो बीठो आहे त न इन बीमारीअ जो इलाज मां पंहिंजो पाण कंदुसि हाणे ज़िद कयो बीठो आहे ॿियो ख़बर इहो बचंदो या थींदो जी नौजवान साइकिल मोटर हलाए हथ बाहर कढी भलो साम्हूं ॾिस मां कीअं थो वञा अगलो चवंदुसि तूं कीअं थो वञी 5 मिंट अॻे या पोइ सिधो मुक़ाम जे कंहिं न कंहिं कुंड में हलंदे ॿियो काॾे वेंदे बेशक बिल्कुल मुस्लमान थोरो फिक्र कयो थोरो गौर कयो अल्लाह ताला क़ुरान करीम में जेको फरमायो न ते गौर कयो मां थोरो बेस पियो वधां उन जे मुक़ाबले में हिकु ॿियो बीमार आहे उनखे जीअं मर्ज़ थियो उन फौरन डॉक्टर जे तरफ़ रुजू कयो वञी डॉक्टर खे पंहिंजो मर्ज़ ॾेखारियईं डॉक्टर जेका दवा ॾिनी उन दवा ते बहस कोन कई डॉक्टर खां इहो कोन पुछी त हीअ जेका गोरी ॾिनी अथई या कहिड़े केमिकलनि मां ठहियल आहे हीअ जेका सीरप ॾिनी अथई इहा कहिड़ी कंपनीअ जी ठहियल आहे इहा छा कंदी जे अहिड़े क़िस्म जो बहस करे अकुलमंदी आहे बेवकूफ़ थोरो ॻाल्हायो अकुलमंद कहिड़ो आहे जेको डॉक्टर ते एतमाद करे इलाज करण सुन्नत आहे पंहिंजे मालिज वटि वियो उनखे दवा ॾिनी उन दवा खे सुन्नत समझी खाधो इरादो कई त मुंहिंजा करीम रब इलाज कराइण सुन्नत आहे शिफ़ा त तुंहिंजे करीम रब जे कुदरत में मौजूद बेशक दवा में शिफा न होंदी है हकीकत सीरपुन में शिफा न होंदी है गोरन में शिफा न होंदी है व इज़ा मरिदतु फहुव यशफीन मर्ज़ तरह छॾींदा आहिनि जॾहिं शफ़ादार पंहिंजी शफ़ा जो ऐलान करे छॾींदो आहे जॾहिं मुंहिंजो सुहिणो करीम रब शफ़ा ॾींदो आहे पोइ जंहिं शइ मां ॾे जंहिंजे हथों ॾे देरि कान थींदी आहे शफ़ा ॾियण वारी करीम रब जी ज़ात आहे त मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्तो त असां सभिनी खे इन ॻाल्हि ते यकीन आहे त हिन परेशानियुनि जो को न को त हल आहे परेशानियुनि जो को न को त हल आहे पर इन पासे तवजो कोन्हे त इन जो हल अल्लाह जो मिठो महबूब मुस्तफ़ा जी ज़ात आहे बेशक सुभान अल्लाह इन जो हल अल्लाह जो सुहिणो क़ुरान करीम आहे अचो त क़ुरान करीम खां पुछूं त वाकई हे जेके असांखे परेशानियूं आहिनि हे जेके मुश्किलातूं आहिनि इहे इन करे ई अचनि थियूं जो असां अल्लाह जे ज़िक्र खे छॾे ॾिनो आहे इजाज़त ॾियो त मां क़ुरान पढ़ां सुभान अल्लाह बेशक अल्लाह ताला कुरान करीम में इरशाद फरमायो वमन अरद अन ज़िक्री फइन्न लहू मईशतन दंका सुभान अल्लाह मुझे करीम रब जे ज़ात बाबरकात ऐलान फरमायो जेको भी मां अल्लाह जे ज़िक्र खां मुंह मोड़ींदो आहे मां बेनियाज़ रब फइन्न लहू मईशतन दंका इन मईशत मां मुराद मां अल्लाह जी ज़ात उन जे लाइ कुशादगी जे बावजूद एतिरी सोढ़ाई पैदा कंदो हां उन वटि दौलत बि हूंदी आहे सुकून जे लाइ तड़पंदो आहे उन वटि पैसा हूंदा आहिनि मगर उनखे सुकून कोन हूंदो आहे कंहिंखे पैसनि लाइ कंहिंखे रब सिकाईंदो आहे उन जी मईशत तंग करे छॾींदो आहे उन जी दिलि एॾी तंग थी वेंदी
दिया बच्चन जे हूंदे सुकून ना है बंगले जे हूंदे सुकून ना है दौलत जे हूंदे सुकून ना है कारोबार जे हूंदे सुकून ना है ओ मुझो करीम रब जेके सुकून ॾियण जेके करीम रब पंहिंजे बारगाह रब्बुल इज्जत मां सुकून ॾियण फरमाईंदो आहे उनखे मुझो अल्लाह पंहिंजे ज़िक्र जे तरफ़ उन जे दिल खे मोड़ींदो आहे जो त अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। सुभान अल्लाह। दवा तो मौजूद आहे बेशक दवा तो मौजूद आहे मर्ज़ जी दवा मौजूद आहे ऐं उहा बि ला रैब में मौजूद आहे जंहिंमें शक जी गुंजाइश कान्हे का खाइण ते दिलि नथी चवई त पंहिंजे नसीब खे चओ हुन में न की हकीम जो क़सूर आहे न की दवा जो क़सूर आहे अल्लाह त कोने फरमाए मुंहिंजा बाना अगर तू चाहीं थो त हिन दिलि खे सुकून मिले इहो सुकून दौलत सां कोन मिलंदो अगर तू चाहीं थो त हीअ मुंहिंजी दिलि इत्मीनान कल्ब हुजे मुझे दिल में सुकून हुजे मुझे जिस्म में खुशी हुजे या ज्यादा औलाद सा कान थींदी या ज्यादा माल दौलत सा कान थींदी हाँ अगर तू चाही तो मुझे दिल में सुकून हुजे अगर तू चाही तो मुझी निंड सुकून वारी हुजे अगर तू चाही तो मुझो ॾींहुं रात खुशी में गुजरे तो देर न कर इन दिल के अल्लाह जे जिक्र दी चासनी चखा इन दिल में अल्लाह जे जिक्र के आबाद कर जो तो अलमाल वल्बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहात ऐ मुझा करीम रब अल्लाह ताला दुनिया जे अंदर मुझा दोस्त इंसान के समझा छॾियो है इंसान हे तुझी दुनिया हे तुझो औलाद हे रुगी दुनिया जी ज़ीनत इनके दिल जे सुकून जो करार न समझजा अगर तोखे दिल जो सुकून खपे अगर तोखे दिल जो करार खपे त पोइ इन औलाद ऐं दौलत खे अल्लाह जी नेमत समझी सही नमूने सां इस्तेमाल कजा इन ई औलाद खे इन ई दौलत खे मां रब तुंहिंजे लाइ सुकून जो ज़रियो बनाए छॾींदुसि बेशक रुगी हिते न यौम ला यंफ़उ मालु वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। सुभान अल्लाह। वउज़लिफ़तिल जन्नतु लिलमुत्तक़ीन। सुभान अल्लाह। ऐ मुसलमान अल्लाह जे कुरान के खोल मुझे सोने करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो ऐ मुझा बाना इन दुनिया के जेको तो सब कुछ समझो खबरदार थी जा वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान सचो आहे दिल खोले जो अल्लाह जो कुरान सचो आहे जी कुरान सचो आहे बुध शान मोहम्मद जो कुरान सचो आहे बुध शान मोहम्मद जो ही जहान मोहम्मद जो ही जहान मोहम्मद जो जहान मोहम्मद जो कुरान सचो आहे बुध शान मोहम्मद जो कुरान सचो आहे बुध शान मोहम्मद जो। सुभान अल्लाह। बेशक मुझे सोने करीम रब फरमायो
औलाद दिनो में मां रब जी नेमत दौलत दिनी में मां अल्लाह जी नेमत मां अल्लाह जी ज़ात तोखे सुहिणो घर दिनो मां अल्लाह जी नेमत ज़मींदारी तोखे ॾिनम मां अल्लाह जी नेमत सुठी नौकरी मिले मां अल्लाह जी नेमत मुझे करीम रब फरमायो ऐ मुझा बाना ॾियण वारी मां करीम रब जी ज़ात जेकॾहिं इन सभिनी शयुनि खे इस्तेमाल करण वक़्तु इहो ई तसव्वुर कंदे मुंहिंजो मौला जेका ज़मींदारी पियो कयां हीअ ज़मींदारीअ जी इज़त जेका मिली आहे इहा तो करीम रब जे ज़ात अता कई आहे जॾहिं औलाद जे विच में वेही उन औलाद दे निहारे खिली ख़ुशि थी चवी ओ मुंहिंजा करीम रब हे जेको बचड़नि जो गुलदस्तो अता कयो आहे इहो तो करीम रब जे ज़ात अता कयो आहे अगर नौकरीअ जे कुर्सीअ ते वेही करे उन वक़्तु तसव्वुर करी मुंहिंजा मौला ही जेकी कुझु अता कयो आहे इहो तो करीम रब पंहिंजे कुदरत सां अता कयो आहे मुंहिंजो बेनियाज़ रब तो फरमाए हो जॾहिं दुनिया जे अंदर हर शइ खे मां अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर इस्तेमाल कंदे मां रब थी ऐलान थो कयां पोइ इहे सभई शयूं तोला दुनिया में त इज़त जो बाइस बण पियो पर मैदान महशर में भी मां अल्लाह जे दरबार में तुंहिंजे लाइ तोहफ़ो थी पेश थी ॾियूं तस्वीर जो ॿियो रुख मां अल्लाह तोखे इज़त ॾिनी मगर विसरी वई त मूंखे इज़त रब ॾिनी आहे गलो खोले चई मां त ॼाए ॼम खां कबू खाद हुयुसि मां अल्लाह तोखे बचड़ा ॾिना शहरन खे वट ॾेई चई त मां हेतिरनि पुटनि जो पीउ आहियां अल्लूअ ते मुंहिंजी नज़र ई कान थी पवे कहिड़ो ॻाल्हाए न ॻाल्हाए मूंखे वलर पंहिंजा गॾु हन मां अल्लाह तोखे दौलत ॾिनी उन दौलत ते दुनिया खे सम्झई त दुनिया कुझु बि कान्हे का ही सभु कुझु मुंहिंजो आहे मुंहिंजे करीम रब फरमायो अगर इन नियत सां मुंहिंजे नेमतुनि जो इस्तेमाल कयई त मां रब थी करे ऐलान थो कयां यौम ला यंफ़उ मालु वला बनून सुने करीम रब जे ज़ात फरमायो इहा दौलत तोखे आखिरत में कम कान ईंदी इहो औलाद तोखे आखिरत में कम कोन ईंदो मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो इन जे करे जो दौलत जे इस्तेमाल में मां अल्लाह जे ज़ात जो ख़ौफ न रखे दौलत खे ॾिसी करे मां ख़ुदा खे विसारे छॾे इन दौलत खे गॾु करण वक़्तु हलाल हराम जो सदो न कये इन दौलत जे इस्तेमाल में मां अल्लाह जे राह में ख़र्च न कये यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम फतुक्वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम फज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून अल्लाह जो कुरान खोल मुसलमान मुझे अल्लाह जे ज़ात व बरकात फरमायो सुभान अल्लाह अगर दुनिया जे अंदर मां अल्लाह जे नेमतुनि खे इस्तेमाल कंदे मां खुदा जो खौफ रखी दुनिया में जिंदगी जो तरीको सेखारण केर आयो जवाब ॾियो जिंदगी गुज़ारण तो असांखे कंहिं सेखारी आहे जो मदीने जे साईं जवाब ॾे कंहिं सेखारी वॾनि जी इज़त करणु कंहिं सेखारी ग़रीबनि जो हक़ उन्हनि खे ॾियणु कंहिं सेखारियो ग़रीबनि ते रहम करणु कंहिं सेखारियो कारोबार करणु कंहिं सेखारियो शादियूं करणु कंहिं सेखारियो उहो हिकिड़ो अमल ॿुधा जेको मुंहिंजे करीम मुस्तफ़ा न सेखारियो
इबादत खां वठी कारोबार ताईं, मिटन माइटन खां वठी दोस्तन यारन ताईं। इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने जे साईं फरमायो अल्लाह मूंखे उस्ताद बनाए मोकिलियो आहे। अल्लाह अहिड़ो उस्ताद बनाए मोकिलियो जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 23 सालनि जे ॼमार में, घणनि सालनि जे ॼमार में, 23 सालनि जे अंदरि 40 सालनि में ऐलान नबूवत इमामुल अंबिया फरमायो। 63 वरनि जे उम्र में मुझे करीम मुस्तफा पंहिंजे करीम रब जो हुक्म क़बूल कयो। 23 सालनि जे अंदरि हज़ारनि सालनि जो जेको गंद हुयो मुझे मुस्तफा ईअं धोई ॾेखारियो जो अॼु उनखे 1400 साल गुज़री चुका आहिनि, मगर अॼु बि उन मुझे करीम मुस्तफा जो हिकु हिकु हरफ ईअं गंद खे धोई रहियो आहे जो दुनिया जी आला में आला शइ धोई रही आहे। सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, नारे तकबीर, हक जारिया, नारे हैदरी, या अली, नारे पीर, दम दस्तगीर, नारे सुन्नत। जिंदाबाद। तफसील सां हाणे खोलिया काफ़ी आयतूं पढ़ी वियुसि, सुभान अल्लाह, तर्जुमो कंटिन्यू कंदो हलां। ईअं न त सुभाणे जो आयतूं त क़ुर जो गंज पढ़ी पर तर्जुमो अलाए काॾे वियो। अल्लाह ताला फरमायो यौम ला यंफउ मालु वला बनून। क़यामत जे दिहाड़े औलाद तव्हांजे कम न ईंदो, तव्हांजी दौलत तव्हांखे नफ़ो न ॾींदी। अॻियां क़ुर थो चवे इल्ला, सुभान अल्लाह, इल्ला खे याद कजो। अञा सवली सिंधी करे सम्झायां। कोट मोहम्मद ईसा भट्टीअ में मुंहिंजा दोस्त ओरे परे खां अल्लाह जो क़ुर, मुंहिंजे मदीने जे महबूब जो शान ॿुधण वारो अल्लाह ताला जा बानड़ो इल्ला जेके सम्झो ला इलाहा जवाब ॾियो ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा जी माना छा आहे ज़रा गौर कयो। ला इलाहा कोई माबूद नाहे, बेशक कोई इबादत जे लायक नाहे इल्ला आहे। सुभान अल्लाह, ला इलाहा कोई माबूद नाहे इल्ला आहे केरु अल्लाह। सुभान अल्लाह, इल्ला अॻ में ॻाल्हि थींदी आहे, विच में इल्ला ईंदो आहे। इहा गुज़िरियल ॻाल्हि खे उबतो कंदो आहे। क़ुर थो चवे यौम ला यंफउ मालु वला बनून। क़यामत जे दिहाड़े तव्हांजो औलाद तव्हांजे कम न ईंदो, तव्हांजी दौलत तव्हांजे कम न ईंदी। इल्ला कम ईंदी, बेशक इल्ला कम ईंदी, पर कहिड़ी कम ईंदी? मन अल्लाह बिक़ल्बिन सलीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, उहो औलाद कम ईंदो जंहिं औलाद खे यादो रखे अल्लाह अल्लाह जे रसूल जे फरमान खे यादो रखे। औलाद खे हीअं कये अल्लाह अल्लाह जे रसूल जे फरमान खे सीने सां लॻाए। हिकिड़े पासे दौलत अची रही आहे, दौलत ॾे निहारे अल्लाह अल्लाह जे रसूल जे फरमान ॾे निहारे। दौलत